सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम जी। असां भगत साहब खे ॾिसंदासीं, उनखे जीअं सच साईं चयो उन मामले ते कॾहिं अकुल हलायो ई न, कॾहिं सम्झ ॿुधी हलाई ई न। साईं जन चयो त पेरनि खे छॾ, दिलि खे साफ़ कर। त हुन कॾहिं ॿियो सवाल ई न कयो, आख़िर ताईं पंहिंजा पेर साफ़ कोन कया, पर सच साईं जी आशीर्वाद खे पकड़े करे उन दिलि साफ़ कई त जिते जिते उनजा पेर पिया उहे रस्ता साफ़ थी विया, जेके उन ते हलिया उहे चङा थी विया। वॾी कमाल जी चीज़ इहा आहे, जंहिं कॾहिं पंहिंजा पेर साफ़ ई न कया, कंहिं उघिया ई न, पर उन वचन खयां पंहिंजो अकुल छॾियो त जिते जिते उहे पेर पिया उहे रस्ता ई साफ़ थी विया। तंहिंजे करे असल पहिरीं चीज़ आहे शीश झुकाइण। वरी खां बाद इंसान चाहींदो बि आहे, पोइ बि ग़लती थींदी आहे। वरी असां साॻियो भगत साहिब जो मिसाल वठूं, पोइ जेकॾहिं उनखे सच साईं चयो ऐं हुन अमल बि कयो, पोइ बि किथे न किथे कोई विकार, कोई वासना, कोई चाहत, कोई लोभ, कुछ भी पोइ बि अंदरि में रहिजी वेंदो आहे। तॾहिं त भगत साहिब सां मथो वरी ॿियो केस थियो, जे सच साईं जे चवण जे बावजूद बि उन टोपी वठी छॾी ऐं न सिर्फ़ु वरिती पर साईं जी अख खां छिपाए करे उनखे लिकाए बि छॾी। माना जेका अख खां छिपाए करे लिकाइण, माना सिधी सी ॻाल्हि आहे त उहा ॼण बचनि जे उबतर थी वई। पर जॾहिं उनखे तकलीफ़ पहुती, वरी सचा साईं जी दावनि में आयो त सचा साईं उनखे चयो त जॾहिं बि बचन जो उल्लंघन थींदो त पोइ तकलीफ़ थींदी। इन करे चयो वेंदो आहे जेकॾहिं विकारनि में, वासनाउनि में, खामियुनि में, ग़लतियुनि में जींदा आहियूं त पोइ दुख हूंदो आहे, छाकाणि जो परिणाम या नतीजो उहो त ग़लति जो ग़लति थियणो ई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं ग़लतियुनि में जींदासीं उनजो नतीजो दुख मिलंदो, पर जेकॾहिं ग़लतियुनि खे जीतींदासीं त जीअं भगत साहिब को ग़लती थी, उनखे दुख वरितो, उनखे बीमारी थी, पर वरी सच साईं जी दावनि में आयो ऐं सच साईं खे चयो त ग़लती छॾ त सभु सही थी वेंदो। ऐं हुन उन ग़लती खे हमेशह जे लाइ त्याग करे छॾियो। पहिरें त हुन अखि छिपाए करे वरिती सच साईं खां, पर पोइ कंहिं माण्हू टोकरे में भगत साहिब ईअं न वरंदो, पोइ पैसा या सामान विझी करे मथां फिरूत रखी हुन घर मोकिले छॾियो, भई ईअं न वरंदो, घर में मोकिले छॾांसि। पर जॾहिं भगत साहिब खे ॿुधायो वियो, पतो पियो, त उन शख़्स खे ॻोल्हायो ऐं वरी चयसि त उन चयो साईं हाणे मां ईअं तव्हां न वरंदा इन करे घर मोकिले छॾियो। तॾहिं भगत साहिब चयुसि ठीकु आहे, न मां ॾिसंदुमि न को ॿियो ॾिसंदो, पर
वो सचो साईं त ॾिसंदो पिया न, जंहिं चयो त जीअण में दुख थींदो, जीतण में सुख थींदो। ऐं पोइ हुननि खे जीतियो, जीअं सचे साईं चयो, त पोइ वध में वधि कंहिंखे कोई ख़ौफ़ ॾिबो भई तोखे मारींदुमि, इन खां मथे कुझु हूंदो ई न। वधि में वधि भउ मौत जो, इन खां मथे छा थींदो? त उनखे जॾहिं मौत जी धमकी ॾिनी वई, जॾहिं वञे पियो त पंडितुनि खे चयो त शायदि वापसि न अचे, पर उनखे दुख किथे, हू त खिलंदे खिलंदे वञियो। उनखे मौत किथे मारियो, हो त मौत खे जीते करे हलियो। ऐं जंहिंखे दुख सुख बणिजी वञे, जंहिंखे मौत ज़िंदगी बणिजी वञे, उहा हैसियत हक़ीक़त में सचे साईं जे वचन जे करे उनखे नसीब थी। इन करे वियो, उनखे चयो मौत आहे साम्हूं, पर मौत किथे, हू त सचे साईं जे रंग में अहिड़ो लाल थी वियो जो हमेशह जे लाइ ज़िंदा थी वियो, हमेशह जे लाइ।